अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो हर पल जिए ड्रामे मोहराज अपडेट से गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब कर हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जिन साथ हलंदो रहे लाट बढ़ंदी रहे। जी दोस्तों, बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त सिकंदर खे ख़बर पइजी चुकी आहे। जीअं त हुन सिकंदर जे ख़िलाफ़ जे बयान ॾिनो सोशल मीडिया ते, त हुनखे अगवा करे जेको सिकंदर पाण वटि खणी आयो दोस्तों, ऐं हुनखां हुन सभु कुझु मालूमात वठी छॾी आहे दोस्तों। त हुन त पहिरियों त ॿिए हमराह जो नालो खयों दोस्तों, त उन ते एतबार जेको सिकंदर खे न आयो, ऐं हुनखे मां पिस्टल रखी ऐं चई त कुझु यादि कर तूं, माना कुझु सोच वसी कर पंहिंजी। ऐं हुन ॿुधायो त इन कम जे पोयां हिकु छोकिरी आहे। सिकंदर त ख़ैर सम्झी वियो दोस्तों, ऐं सिकंदर इहा शर्त रखियो त तूं सच सच ॿुधाईंदे त मां तुंहिंजी जान बख़्शी कंदुमि। पर सिकंदर खे एतिरो कुझु जुनून सवार हुयो जो हुन सच ॿुधाइण खां बाद में हुनजो जेको आहे क़तल करे छॾियईं ऐं हुनजी जान वठी छॾियईं दोस्तों। अलीज़ो जेको आहे त कामयाबीअ जी सीढ़ियूं चढ़ंदी पई वञे दोस्तों, ऐं हू कामयाबीअ जा क़दम चढ़ंदी पई वञे। ऐं सिकंदर बि जेको आहे त हुनखे सम्झी वियो ऐं हुनखे चयईं त हीअ जेका जीत आहे तुंहिंजी थी आहे, पर अॻिली जीत जेका आहे त मुंहिंजी थींदी दोस्तों। ऐं अलीज़ो चयईं त भली जीत कंहिंजी बि थिए, पर तुंहिंजी जान मां वठंदुसि ऐं ज़रूरु तुंहिंजी जान मां विञाईंदुसि। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहो त नेक्स्ट एपिसोड में जेके मायूं जेके दोस्तियूं आयूं जेको त अलीज़ो जी ससु जूं, उनखे थोरो बदगुमान करे वियूं अलीज़ो जे ख़िलाफ़ु। ऐं हू चवंदी नेक्स्ट एपिसोड में त अलीज़ो खे मां कॾहिं हिन घर में टिकण न ॾींदुसि। ऐं हुनखे पंहिंजी जेका सिकंदर जी घरवारी नुंहुं आहे दोस्तों, उहा चवंदी त अलीज़ा जा जेके क़दम हिन घर में ॼमी चुका आहिनि, हाणे केर बि पटे न सघंदो दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त हुनखे फूलनि जो माना तोहफ़ो ॾेई करे, ऐं हमज़ा जेको त वेलकम कंदो ऑफिस में, न्यू ऑफिस जॉइन करण ते अलीज़ो खे माना वेलकम कंदो हमज़ा दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सिकंदर परेशान हूंदो दोस्तों, ऐं माना अलीज़ा खे चवंदो त हिकु चकर तूं मुंहिंजे साम्हूं खुली अचु त मां तोखे ॿुधाईंदुमि त जीत छा थींदी आहे ऐं हार छा थींदी आहे दोस्तों। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदव त जेको आहे त अलीज़ो जेको आहे त अनुषा जी क़बर ते वेंदी ऐं चवंदी त मां तुंहिंजे पलांद वठणु शुरू करे ॾिना आहिनि दोस्तों। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं कंहिं न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, तेसिताईं दुआनि में यादि रखो।